अस्सलामुअलैकुम। अच्छा हाणे पाण सबसेट यानी कि मातहत सेट तो ॻोल्हणु सिखी आया हाणे हिकु त पेपरनि में क्वेश्चन कीअं ईंदो आहे इहो सभिनि मां इम्पॉर्टेंट आहे। शायदि तव्हांखे पहिरियों मां न पढ़ाया हुआ, रहिजी वियो आहे त नंबर ऑफ सबसेट्स जी कीअं ख़बर। मिसाल हिकिड़ो सेट आहे जंहिंजा मेंबर आहिनि मिसाल ए ऐं बी, ठीकु आहे। ॿियो सेट आहे जंहिंजा मेंबर आहिनि 1 2 3 ऐं हिकिड़ो सेट आहे जंहिंजा मेंबर आहिनि ए ई आई ओ यू। हाणे ॾिसो हे टे सेट आहिनि मुख़्तलिफ़, मिसाल हिन जो नालो ए आहे, हिन जो बी आहे ऐं हिन जो सी आहे। हाणे कीअं ख़बर पए त इन्हनि जा मातहत सेट केतिरा ठहंदा, कहिड़ा ठहंदा, न उहो सॼो प्रोसेस आहे। सिर्फ़ु नंबर पुछियलु हूंदो, मिसाल तव्हांखे हे सेट ॾिनल हूंदो, ठीकु आहे। पेपर में हाणे क्वेश्चन कीअं ईंदो इहो सम्झूं था पिया। छा चयलु हूंदो, नंबर ऑफ सबसेट्स विल बी। हाणे हिन मां ॿिनि टिनि क़िस्मनि जा क्वेश्चन ठही सघनि था पिया। हेठों तव्हांखे ऑप्शन ॾिनल हूंदा, मिसाल वठूं था 16, ऑप्शन बी ॾिनल हूंदो 32, ऑप्शन सी ॾिनल हूंदो 30, ऑप्शन डी ॾिनल हूंदो 31, ठीकु आहे। हाणे इन जो फार्मूलो यादि कयो, जॾहिं बि चवनि नंबर ऑफ सबसेट, नंबर जो मतिलबु हूंदो आहे त तइदादु, यानी सिर्फ़ु तइदादु पुछनि था केतिरा आहिनि। तइदादु ॻोल्हण जे लाइ जॾहिं बि तव्हांखे चयलु हुजे तइदादु ॻोल्हियो, तव्हां चुप करे 2 लिखंदो, हमेशह छा लिखंदो 2। हाणे ॿिनि जे मथां छा कंदो, पावर ॾियणो। हाणे हिन असल में फार्मूलो हे आहे, कॾहिं कॾहिं हीअं बि हूंदो आहे त चवंदा आहिनि त जेको इन ऑर्डर टू फाइंड नंबर ऑफ सबसेट्स, यानी सबसेट ॻोल्हण जे लाइ कहिड़ो फार्मूलो आहे। हेठों मुख़्तलिफ़ ऑप्शन, मिसाल ऑप्शन ए में हीअं हूंदो, ऑप्शन बी में वरी छा कंदा n पावर 2 ॾेई छॾंदा, ऑप्शन सी जे मथां मिसाल आहे कुझु चवंदा 3 पावर n, ऑप्शन डी जे मथां n पावर 3, हिन टाइप जा कुझु क्वेश्चन हूंदा। हाणे इहे सभु ग़लति आहिनि, सिर्फ़ु हे वारो ऑप्शन सही आहे। छाजे करे, जॾहिं बि नंबर ऑफ सबसेट चयलु हुजे न, तव्हां चुप करे 2 लिखंदव हमेशह। ॿिनि जे मथां n जो मतिलबु आहे, तव्हांखे मां जीअं सम्झायमि त अल्फ़ाबेट जो मतिलबु हूंदो आहे वेरिएबल। अलजिब्रा में तव्हां पढ़ी आया आहियो, यानी उते असां रखंदा आहियूं a b c x, जिते असांखे तइदाद जी या नंबर जी ख़बर न हूंदी आहे। हाणे हिते n मां मुराद आहे नंबर ऑफ मेंबर्स। जे ॾिसो हिन में नंबर ऑफ मेंबर्स घणा आहिनि 2, हिन में नंबर ऑफ मेंबर्स घणा आहिनि 3। हाणे बी जे लाइ जेकॾहिं ॻोल्हींदासीं असां चवंदासीं 2 पावर n। हाणे 2 जे मथां n हटाए करे पाण छा लिखंदासीं, 3 मेंबर आहिनि त असां हिते मथां पावर 3 लिखंदासीं। हाणे पावर खे सॉल्व करण बि तव्हां सिखी आया हो त छा कंदासीं, ॿिनि खे ॿिनि सां 3 दफ़ा ज़रब कंदासीं। जेकॾहिं पावर खे सॉल्व करण वारो तव्हां अञा ताईं न सिखिया हो त मूंखे ॿुधायो, त अॼु तव्हांखे अॻु में उहो सेखारियां थो, पुछो उहो इम्पॉर्टेंट आहे, पेपर में बि ईंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ हिसाब हल करण में तव्हांखे कमु बि ईंदो, ठीकु आहे। सो हाणे 2 पावर n जेको आहे सो छा थी वेंदो, n खे हटाए असां 2 मथां पावर 3 ॾिनोसीं। जेकॾहिं हिन जी असांखे नंबर ऑफ मेंबर्स ॻोल्हणा हूंदा, छा कंदासीं, 2 लिखी मथां पावर n। हाणे 2 जे मथां n जी जॻह ते छा लिखंदासीं, 5 लिखंदासीं। छाजे करे n हटाए असां 5 लिखियोसीं, छो जो मेंबरनि जो तइदादु 5 आहे, 1 2 3 4 5, ठीकु आहे। हाणे पावर खे कीअं छॾाइबो आहे, ॿिनि खे 5 सां ज़रब न कंदासीं, इहो ग़लति आहे। ॿिनि खे ॿिनि सां ई ज़रब कंदासीं, पर घणा दफ़ा, 5 दफ़ा, ठीकु आहे। हाणे हिते अचो, पाण ॿिनि खे ॿिनि सां 3 दफ़ा ज़रब कयूं, 2 ॾूं 4 4 ॾूं 8। इन जो मतिलबु आहे हिन जा जेके मेंबर ठहंदा उहे 8 ठहंदा। हिते ॿिनि खे ॿिनि सां 5 दफ़ा ज़रब करिणो आहे, 2 ॾूं 4 4 ॾूं 8, 8 ॾूं 16, 1 16 16 2 16 32। इन जो मतिलबु आहे हिन जा जेको नंबर ऑफ सबसेट्स यानी कि मातहत सेट केतिरा ठहंदा, 32 ठहंदा, ठीकु आहे। हाणे मिसाल वठूं था पिया, अञा तव्हां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, क्लियर थी वेंदो। मिसाल तव्हांखे क्वेश्चन ईंदो a = 2 4 6 8। हाणे चवंदा नंबर ऑफ सबसेट्स विल बी, ठीकु आहे। हाणे नंबर जो मतिलबु हूंदो आहे त तइदादु, यानी कि जेके मातहत सेट आहिनि उनजो तइदादु केतिरो हूंदो। जॾहिं बि तइदादु पुछियलु हुजे तव्हां चुप करे छा लिखंदो 2। उन जे मथां पावर n जो मतिलबु आहे नंबर ऑफ मेंबर्स ॻणींदव, 1 2 3 4 मेंबर आहिनि त पावर असां घणो ॾींदासीं, 4 ॾींदासीं। हाणे ॿिनि खे चइनि सां ज़रब नाहे करिणो, इहो ग़लति थी वेंदो। पावर ईअं न छॾाइबो आहे। पावर कीअं छॾाइबो आहे, जेको हे बेस हूंदो आहे, यानी कि बुनियादु, तव्हां वेरी इन में अलजिब्रा में पढ़ी आया हो, इन खे इन सां ई ज़रब कबो आहे, पर घणा दफ़ा, जेतिरो पावर ॾिनल हुजे। हाणे ॿिनि जे मथां पावर 4 आहे त ॿिनि खे ॿिनि सां ई ज़रब कंदासीं, पर घणा दफ़ा, 4 दफ़ा। ॾिसो ॿिनि खे पहिरियों ॿिनि खे ज़रब कंदासीं, 2 ॾूं 4, वरी हाणे चइनि खे अॻिते ॿिनि सां ज़रब कंदासीं, ठीकु आहे। हिन ॿिनि खे न, छो हे ॿई ज़रब थी विया न, जवाबु आयो 4 4 ॾूं 8। हाणे 8 खे ॿिनि सां ज़रब कंदासीं, 8 ॾूं 16। इन जो मतिलबु आहे जेको हे सेट हुयो a, जिन जा मेंबर हुया 2 4 6 8, इन जा नंबर ऑफ सबसेट्स विल बी 16, ठीकु आहे। हाणे इहो तव्हांखे पुछी सघनि था पिया। हाणे कॾहिं कॾहिं हिन में भुलाईंदा आहिनि, जीअं मां सीनियरनि जी जेका टेस्ट ठाही उन में छा लिखियो हुयो, ॾिसो हिन टाइप जो हुयो क्वेश्चन। मां छा कयो हुयो, a ॾेई करे मिसाल था वठूं a b c d ऐं e। हाणे मां हे लिखियो हुयो ऐं पोइ हुन में छा चयो, मां लिखियो हुयो नंबर ऑफ प्रॉपर सबसेट्स विल बी, माना इन जो मतिलबु आहे चए थो त प्रॉपर सबसेट जो तइदादु केतिरो थींदो। ऑप्शन ए ॾिनो हुयो 32, ऑप्शन बी ॾिनो हुयो 16, ऑप्शन सी ॾिनो हुयो 31, ऑप्शन डी ॾिनो हुयो 1, ठीकु आहे।
हाणे इन में काफ़ी स्टूडेंट्स भुली विया हुआ, कीअं भुली विया ॾिसो, हिन में इहो न आहे चयल त नंबर ऑफ सबसेट्स न आहे चयल, यानी कि सिर्फ़ु मातहत सेट न आहिनि चयल। मातहत में कैटेगरी हूंदी आहे, तव्हांखे मां पढ़ायो आहे प्रॉपर सबसेट, जंहिंखे पाण सिंधी में छा चवंदा आहियूं, वाजिबु मातहत सेट। हाणे वाजिबु मातहत सेट तव्हां सिखी आया हो त जेके मिसाल आहे, जेकॾहिं जंहिंजा 4 मेंबर आहिनि त उनजा 16 वाजिबु मातहत यानी मातहत सेट ठहंदा। हिकु आख़िरी जेको आहे उहो गैर वाजिबु हूंदो, बाक़ी 15 छा हूंदा, वाजिबु मातहत हूंदा। ठीकु आहे। हाणे हे जेकॾहिं 5 वारो आहे त इन जा टोटल सबसेट्स जेकॾहिं चइजो न नंबर ऑफ सबसेट्स, पोइ त असांजो ऑप्शन ए सही आहे। पर हिते सबसेट्स न आहे चयल, या टोटल सबसेट्स न आहे चयल, हिते चयल आहे प्रॉपर। इन जो मतिलबु आहे टोटल त 32 ठहंदा। ठीकु आहे, तव्हां पढ़ी आया आहियो टोटल घणा ठहंदा, 32। पर उन्हनि मंझि जेको आख़िरी हूंदो उहो छा हूंदो, इम्प्रॉपर सबसेट हूंदो। ठीकु आहे। ऐं इन जो मतिलबु आहे बाक़ी जेके प्रॉपर हूंदा उहे घणा ठहंदा, 31। टोटल 32 ठहंदा, हिकिड़ो उन्हनि मंझि छा हूंदो, इम्प्रॉपर सबसेट, ऐं 31 छा हूंदा, प्रॉपर यानी कि वाजिबु मातहत सेट। सो असांजो सही ऑप्शन जेको आहे उहो हे ऑप्शन सी। हाणे इन में काफ़ी स्टूडेंट ग़लती करे वेंदा आहिनि। ठीकु आहे। आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो त प्रॉपर सबसेट में ऐं जेको आहे सो और टोटल सबसेट्स में फ़र्क़ु आहे। प्रॉपर जो मतिलबु आहे त टोटल त कढंदो, पर उन मां हिकिड़ो कट कंदो, कहिड़ो, इम्प्रॉपर वारो कट करे, बाक़ी जेके बचनि उहे तव्हां चवंदो इहे छा आहिनि, प्रॉपर सबसेट्स आहिनि। ठीकु आहे। आई होप तव्हांखे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो। एग्ज़ाम में कहिड़े तरीक़े सां इहो पुछंदा आहिनि उहो बि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।